बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं। इन ख़बर सां निगरान सिंध हुकूमत नबीसर टू वेझार वाटर सप्लाई प्रोजेक्ट जे ख़ानगी शोबे जी भाईवारी सां मनसूबे जे मुआहिदे ते सही करे छॾी। कराची जे मक़ामी होटल में तक़रीब थी, जंहिंमें कानून वारो निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरो, कोयत जे अब्दुल्ला मुबारक सभा कानून वारे सेक्रेटरी अली अहमद बलोच ऐं ॿियनि बि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरो चयो आहे त नबीसर टू वेझार वाटर सप्लाई प्रोजेक्ट जी लागत 51 अरब 6 करोड़ रुपया आहे। प्रोजेक्ट सां थरकोल ब्लॉक 1 में पाणीअ जी पहुच मुमकिन थी सघंदी। उमर सुमरो चयो आहे त मनसूबे जो मुआहिदो सिंध हुकूमत ऐं कोयत जी कंपनी विच में थियो। सिंध में सीड़पकारी करण ते कोयती हुकूमत जा थोराइता आहियूं। उमर सुमरो चयो त मनसूबे तहत थरकोल ब्लॉक सां 1650 मेगावाट बिजली हासिल करण में मदद मिलंदी। हुन चयो त मनसूबे तहत फराश एक्स रेगुलेटर खां नबीसर ताईं कैनाल तामीर कयो वेंदो। कैनाल मां 200 क्यूबिक मीटर पाणी निकाल जी गुंजाइश हूंदी। उमर सुमरो चयो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप प्रोजेक्ट हमेशह आलमी शोहरत ऐं दिलचस्पी जो सबब बणिया आहिनि। हिन मनसूबे मां पैदा थींदड़ बिजली मुल्की ज़रूरतुनि खे बि पूरो करण में मदद मिलंदी। जमायत इस्लामी अॻवान हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त इसराइल दावा कई आहे त हू हमास खे ख़त्म कंदो, पर कुझु बि न करे सघियो। अरबनि जे करे मुसलमाननि सां इहो सलूक थी रहियो आहे। हाफ़िज़ नईमुर रहमान कराची बार जे वकीलनि पारां कढियल ग़ज़ा मार्च में शिरकत कई, जंहिं दौरान हुन ॻाल्हाईंदे चयो त अमरीका यूरोप में एहतिजाज थी रहिया आहिनि, बाज़मीर मुसलमाननि जी इहा निशानी आहे। हुन चयो त कराची बार सां गॾिजी ग़ज़ा सां इज़हारी यकजहती कयूं था। जेको इसराइल सां गॾु हूंदो उहो क़ाइद आज़म हिन मुल्क सां गद्दारी कंदो। हैदराबाद जी नूरानी बस्तीअ जे इलाइक़े गत्ता ग्राउंड भरिसां हिकु घर मां अधरोड़ शख़्स जो मुबैना फाहो खाधल लाश हथायो आहे। वाक़े जी इतलाह ते पुलिस पहुची 55 सालनि जे मक़सूद पुट महमूद जो लाश पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि फौती शख़्स जे वारसनि जो चवणु आहे त मक़सूद घरेलू परेशानियुनि खां तंग थी फाहो खाई अंत आंदो आहे। पिञारी पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। विपासी कंबर जे अबड़ा रोड तां अणॼातल जवाबदार 5 सालनि जे नींगर खे अगवा करे विया। मुबैना अगवा थियल नींगर सिराज जी माउ हुस्ना बोज़दार प्रेस क्लब पहुची एहतिजाज कयो आहे। हुन चयो त मां शहर ॿाहिरां अबड़ा रोड ते झूपड़ीअ में रहंदी आहियां। मुड़ुसु फौत थी वियो आहे, पोरियो करे ख़ैरात पिनी पंहिंजो गुज़र सफ़र कंदी आहियां। संदसि चवणु हो त 4 ॾींहं अॻु मुंहिंजो मासूम पुटु सिराज मूंसां सुतल हुयो, जंहिंखे अणॼातल जवाबदार ज़बरदस्ती खंभे विया आहिनि। हुन चयो त अहिड़ो इतलाह थाणे ते बि ॾिनो आहे, पर को तहरुक नाहे वरितो वियो। IG सिंध DIG लाड़काणो नोटिस वठी पुट खे हथ करे परेशानियुनि खां बचाइनि। ॾेई भरिसां 6 महीना अॻु पुरस्रार तौर ते गुम ॼाणायल नौजवान सिजावल शहर मां हथ अची वियो आहे। ग़ुलाम शाह मोरी वासी 17 सालनि जो नौजवान इरशाद अली पिताफ़ी 6 महीना अॻु मातली जे मदरसे मां मुबैना तौर गुम थी वियो हो, जंहिंजो केस बि दाख़िल थियल हो। हथायल नौजवान जो चवणु आहे त मातली जे मदरसे में तमामु घणो तशदुद जो निशानो बणायो वेंदो हो, जंहिं करे उतां निकिरी वियो हुयुसि। इरशाद अली पिताफ़ी सिजावल मां हथ अचण बाद मातली पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे अॼु अदालत में पेश करे बयान रिकॉर्ड करायो वेंदो। हैदराबाद में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल साफ़ी कॉलोनी में सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में शागिर्दनि टेबलोज़ पेश कया, जॾहिं त सकाफ़ती नुमाइश मुनक़िद करे तक़रीरूं बि कयूं वयूं। स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि खे सिंध जे क़दीमी सकाफ़त बाबति आगाही पिणु ॾिनी। स्कूल जे हेडमास्टर आमिर अली ॿुघियो शागिर्दनि खे ॿुधायो त सिंध जी सकाफ़त पूरी दुनिया जी सकाफ़तुनि जी माउ आहे। उनखे अमली जामो पाराइण लाइ असांखे दुनिया जी तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां गॾु बीहण लाइ तालीमी मैदान में कामयाब थी सिंध खे पूरी दुनिया में रोशन करणो पवंदो। तक़रीब में ॿारनि सकाफ़ती वेस पहिरें शिरकत कई ऐं झुमरियूं पिणु हयूं। मीरपुर ख़ास मीर शेर मोहम्मद टालपुर पब्लिक स्कूल में माज़ी में तालीम पाराईंदड़ शागिर्दनि जे मान में सकाफ़ती तक़रीब कोठाई वई। तक़रीब में ख़ासि महिमान तौर मेहरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर ताहा, स्कूल जे प्रिंसिपाल प्रोफेसर इमरान अहमद लाड़क, स्कूल जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जे मेंबर मीर मज़हर ख़ान टालपुर समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। तक़रीब में सिंध जी मशहूर फ़नकारा दीबा सहर गीत पेश कया, जंहिं ते नौजवाननि झुमरियूं हयूं, जॾहिं त मरले नवाज़ सतार जोगी मुख़्तलिफ़ सकाफ़ती धुनूं पेश कयूं। भोरा लाल भिटशाही मुख़्तलिफ़ सकाफ़ती गीत पेश कया, जॾहिं त शाह लतीफ़ जे फ़क़ीरनि अंबु शाह अब्दुल लतीफ़ खे भेटा पेश कई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां शाइरी ऐं तक़रीरुनि ज़रिए सिंध जी अज़ीम सकाफ़त खे भेटा पेश कई वई। तक़रीब खे मेहरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर ताहा, स्कूल जे प्रिंसिपाल इमरान अहमद लाड़क ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।
पासे कंबोज गवर्नमेंट मेन बॉयज़ हाई स्कूल में सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्म इतिहाद ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि शानदार सकाफ़ती तकरीब कोठाई वई। तकरीब में वॾे अंग में स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि तोड़े वालदेन समेत तालीम खाते जे ऑफिसरनि क़ौमी वेस ओढ़े शिरकत कई। स्कूली शागिर्दनि तरफ़ां सकाफ़त समेत सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ तकरीरूं करे धरतीअ सां मुहबत जो इज़हार कयो वियो। स्कूल जे हेडमास्टर चयो त सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्म इतिहाद ऐं टेक्नोलॉजी जो उन्वान हर मकतबे फ़िक्र जे माण्हुनि में जोश ऐं जज़्बो पैदा करे रहियो आहे। तालीम ज़रिए ई असां नई टेक्नोलॉजी ॾेई सघूं था।